जी सर हाणे तबियत कीअं आहे डॉक्टर साहब फिलसिलाणी जी अस्सलाम वालेकुम। हाणे कीअं तबियत तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह तव्हां डॉक्टरनि जूं ऐं जेकी बि मुंहिंजा चाहण वारा आहिनि पूरी दुनिया में मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु कोन हूंदो त मूंसां एॾी मोहबत कनि था प्यारु कनि था माण्हू। डॉक्टर त वैसे बि मरीज़ सां प्यारु कंदो आहे ऐं उनजे मर्ज़ सां बि प्यारु कंदो आहे ताकी उनजे मर्ज़ खे ठीकु करे। डॉक्टर खे बि दुआ जी ज़रूरत पए थी। जॾहिं को मरीज़ ठीकु थिए थो ऐं उहो जॾहिं ठीकु थी घर वञे थो त 100 दुआऊं उन डॉक्टर खे बि कंदो आहे जेको डॉक्टर जो इलाजु कंदो आहे। मूंखे ख़बर न आहे त हिननि 4-5 ॾींहंनि में मूंसां छा थियो आहे। ही सिर्फ़ु तव्हांखे ख़बर आहे ऐं उन दुआउनि खे ख़बर आहे जेके सॼी दुनिया में ऐं तव्हांजी जेका ट्रीटमेंट आहे तव्हांजी जेका स्टाफ जी ट्रीटमेंट आहे ऐं तव्हांजी जेकी संगत जी ट्रीटमेंट आहे मूंखे ॾाढो मुतासिर कयो आहे माशाअल्लाह। मां इहो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तबियत बहितर आहे साईं तुफ़ैल ख़ान जी। ऐं जेको फेफड़नि में पाणी आयो हुयो हार्ट अटैक जे करे उहो बि बहितर थी वियो आहे ऐं जेके लैब्स आहिनि ऐं क्लिनिकली जेका कंडीशन नज़र अचे उहा माशाल्लाह काफ़ी बहितर थी वई आहे। ऐं अॼु प्लान आहे असांजो स्टेप डाउन करण जो, प्राइवेट रूम में स्टेप डाउन कंदासीं ऐं सुभाणे इंशाअल्लाह ताला हॉस्पिटल मां डिस्चार्ज करे छॾींदासीं इंशाअल्लाह।